सचो सतराम। पाठ साहब अज बृहस्पतिवार चल रहे शुभ अवसर जिन प्यार भरे अवसर थे उन सच साईं जी रामत पाइण जे लाइ सनत दावन में आहियूं। सभी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे अॼु सभिनी मुसलमान भाउरनि जे ईद जो सुहानो ऐं भागन भरियो ॾींहुं बि आहे। सो शुभ अवसर ते उन्हनि सभिनी भाउरनि खे ईद जूं मुबारकूं ऐं वाधायूं। ऐं आया सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। बृहस्पतिवार यानी सच साईं उन सच सतगुरु उन मालिक जी रहमत ते हलण ऐं पाइण ऐं चंड जो सुहानो समो यानी उमास खां बाद चंड ज़ाहिर थींदो आहे। ॿई गॾु गॾु ईंदा आहिनि। उमास यानी ऊंदहि ऐं चंड यानी प्रकाश ऐं वो प्रकाश जेको सचे साईं खां मिले। छाकाणि जीवन में प्रकाश तॾहिं ईंदो आहे आमतौर असां पंहिंजे कर्मनि जे बंधननि में ॿधिजी करे उमास वांगुर अणॼाणाई ना समझी या कर्मनि जे चक्कर में फिरंदा ऐं भिटकंदा रहंदा आहिनि। पर चंड जो मक़सदु हूंदो आहे ऐं चंड खे जेका रोशनी आहे उहा सूरज खां मिलंदी आहे ऐं सूरज जी रोशनी गरम थींदी आहे। पर चंड जो प्रकाश जॾहिं सूरज जी रोशनी वठंदो आहे तो उहो थधो रहंदो आहे, शीतल रहंदो आहे, निर्मल रहंदो आहे। जंहिंजो मक़सदु हूंदो आहे उन ईश्वर उन प्रभु जी रहमत पाए करे उन सचे साईं उन्हनि संतनि उन्हनि महात्माउनि वो तेज पाण ताईं रखियो। यानी तपस्या सिमरन जाप सत्कर्म एतिरो घणो कुछ कयो जे तपस्या यानी तप यानी पंहिंजो पाण खे तपाइण यानी एतिरो कुछ करण
जब पही जो पाण खे बि उन्हीं मालिक ताईं पहुचाए। पर जॾहिं उहा ईश्वरी रहमत पाती त पोइ उहा तेज, उहा सख़्ती, उहा चंद्र वांगुरु संसार खे न ॾिनी, पर पंहिंजी शीतलता, पंहिंजी निर्मलता, पंहिंजी रहमत, पंहिंजी आशीर्वाद, उहा अहिड़ी बख़्शी जो सिर्फ़ आशीर्वाद सां ई, नाम सां ई, ध्यान सां ई पूरी ऊंधे उमास यानी जीवन के बंधनन के खत्म करे, कष्टन के कटे करे, असांखे चंद्र वांगुरु शीतल, निर्मल, खुश ऐं खुशहाल बनाए छॾो, पंहिंजी रहमत सां भरे छॾियो, आसीस सां तंहिंजे करे हर महीने चंद्र असांखे संदेश ॾींदो तो उन सचे साईं जी रहमत के पायूं, आशीर्वाद के पायूं। ऐं जॾहिं असां गुण पंहिंजो पाण में धारण कनि, उहे चङाइयूं पंहिंजे जीवन में आणींदा, तपस्याऊं, जाप, तप, इहे सभु उन्हनि कया, पर असो थोड़ो सिमरन, थोड़ो जाप, थोड़ी श्रद्धा, विश्वास, उहा असांखे ईअं मिलंदी आहे ॼाण चंद्र ऐं सुभाणे अखंड रीच। अखंड रीच असां तक़रीबन अक्षय तृतीया असां सभु घरनि में कंदा आहियूं। ऐं उनजी कहाणी बि कुझु ईअं त जॾहिं पांडव वनवास में घुमी रहा या भोगे रहा या काटे रहा कि कोई भी नालो नहीं, तो जेके संत महात्मा या के ईंदा हुआ तो पोइ उन्हनि जी शेवा कंदा, उनके खाधे जी पीते जो बंदोबस्त करो, महिमान निवासी जेको भी अचे उनजी कंदा। तो हिकिड़े ॾींहुं काफ़ी साधु संत अची विया, हाणे एतिरा बि घणा आया, हुनजो रस्तो हो जो ये सब परेशान थी विया, भई हाणे आए जो आदर भी करणो आहे, महिमान निवाज़ी भी करणी आहे, महिमान आया भी आहिनि, साधु आया भी आहिनि, इन्हनि खे बुखियो भी न आहे छॾिणो, पर आहे भी कुछ कोन, पाण भी ईअं घुमंदा वरंदा आहियूं त छा कयूं, सभिनि खे परेशानी वेठी वई, भेण कयूं छा। तॾहिं द्रौपदी वो भगवान कृष्ण खे यादि कयो त हाणे महिमान अचे ऐं उन्हीं जी महिमान नवाज़ी न करे सघूं त इहा दुख या शर्म के असां सही न सघंदासीं। तंहिंजे करे अहिड़ी आसीस कर कुछ उनखे खाराए त सघूं। तॾहिं पोइ भगवान कृष्ण उनजी यादि करण त पहुतो ऐं जेसिताईं साधु तयारु पिया कनि एतिरे में द्रौपदी चयोसि हाणे भक्त अची विया, हाणे सभु अची विया, एतिरी संगत अची वई आहे, हाणे छा कयूं, एतिरा संत अची विया आहिनि, आहे बि कुझु कोन, इन करे कुझु कर। त उन
इनके हिकिड़ो बर्तन ॾिनो ऐं उन ॾींहुं टी जो ॾींहुं गुज़रंदो तो उन्हनि चयो अथई अक्षय पात्र अक्षय जी माना आहे जेको माना न खे जंहिंजो कॾहिं ख़ात्मो न थिए अक्षय माना सदा हयात जेको कॾहिं बि ख़तमु न थिए सदाई हुजे पियो उनखे इन करे अक्षय तृतीया चइबो भई उहा टीच तृतीया माना टीच ऐं अक्षय जेका माना जंहिंजो फल कॾहिं ख़तमु न थिए इन करे वो सिंधी में अक्षय खे अखंड चयो वेंदो आहे अखंड माना अ माना न खंड माना जंहिंजो कॾहिं कोई ठोड़ न थिए जेका कॾहिं ख़तमु न थिए यानी जेको सदाई हुजे पियो सदाई मालिक जी रहमत सां भरियो रहे कॾहिं जुदा थिए ई न हुन कंहिं क़िस्म जी कमी न अचे ठोड़ न अचे इन करे पाण सभु अखंड धुनी साहिब जो जाप करणो जंहिंजो मूंखे अखंड माना जेको सदाई हलंदो रहे जेको सदाई मालिक सां जोड़े रखे उहा धुन उहा आशीर्वाद उहो जाप उहो सिमरन जेको सदाई उन ईश्वर उन प्रभु उन सचे साईं सां जोड़े रखे जंहिंमें कॾहिं बि टोड़ अचे ई न सदाई उनजी रहमत मिलंदी रहे सदाई अक्षय माना जेको कॾहिं खुटे ई न कॾहिं ख़तमु न थिए पात्र माना बर्तन माना उन खे ॾिनो चइनि खां जेको ई तूं घुरंदी बसि एतिरो हलंदो पियो जेको ई खपई तोखे उहो सभु मिलंदो ऐं पोइ जीअं ई साधू स्नान पाणी करे नेम करे पहुता तो उनखे जेको बर्तन ॾिनो त पोइ हू त सिर्फ़ु उन मां कढी बि बसि ॾींदी वई जेको चाहे पई सभु ताम ॾींदी पई वई ऐं पोइ उहो बर्तन सदाई उन वटि रहंदो जॾहिं जेतिरा बि साधू ईंदा जेतिरी बि संगत अचे कुझु बि अचे बसि उन्हनि खे खाराईंदी ऐं हमेशह उनजो नेम हूंदो कि महिमान नवाज़ी अॻु में उन्हनि खे ॿियनि खे खाराए आख़िर में खाइणो आहे ऐं जॾहिं सभु थी वेंदा पोइ आख़िर में न खाईंदी ऐं पोइ बर्तन धोई रखंदी वरी पोइ नएस उनखां पोइ उन बर्तन जी पूराई थींदी तंहिंजे करे अखंड टीच या अक्षय तृतीया जो मक़सदु हूंदो जॾहिं असां मालिक खे यादि कंदा आहियूं उनजी रहमत मिलंदी आहे श्रद्धा सां उनखे संभालींदा आहियूं त पोइ असांखे अभाव हूंदो आहे कुझु न हूंदो आहे कमी हूंदी आहे तॾहिं त उनखां घुरंदा या उन ॾे वेंदा आहियूं जो द्रौपदी वई पर जॾहिं उहो थोरो ॾींदो आहे त पोइ वरी एतिरो ॾींदो आहे जेको कॾहिं कमी थींदी कोन्हे जेको ई घुरंदा आहियूं हमेशह मिलंदो रहंदो आहे सदाई पाईंदा रहंदा आहियूं सदाई हलंदो रहंदो तंहिंजे करे अखंड रीत असां ॾिसंदा आहियूं कोई न कोई नओं सामान ज़रूरु वठंदा ऐं उन ॾींहं ते कोई दान पुण्य चङाई बहितरी कंदा ज़रूरु चङा उन पुण्य जो ही कारण हो जो उनखे वो अक्षय बर्तन या पात्र उहो मिलियो हू हर रोज़ जेको अचे उनखे खाराईंदी पर जॾहिं घणा साधु या संगत अची वई त पोइ हुन घुरियो मुंहिंजो तूं थोड़नि खे खारायो आहे पर मां तोखे एतिरो ॾियां थो कि जेतिरो ई खाईंदा रहनि कॾहिं न खुटंदो सदाई हलंदो रहंदो
तंहिंजे करे उन ॾींहं खे अहमियत हूंदी आहे त भई इंसान कुछ न कुछ ज़रूर कंदो रहे। शेवा, सिमरन, जाप, दान, पुण्य, चङाई, बहितरी उहा जीवन में हलंदी रहे। कंदा थोड़ी थोड़ी पर उनजो फल कई गुना वधीक मिलंदो आहे। उन जो कोई अंदाज़ न हूंदो। जीअं भगत साहब जो मिसाल, जॾहिं सचे साईं ॾे आयो हुया, कुछ दाना कोरंदा घर में बि कोन हो, पर उन जंहिं श्रद्धा प्रेम सां उन मां गुर ॾिना त पोइ सचे साईं चयो त तुंहिंजा कणा पर कणा न मुंहिंजो केज थी वई। ऐं जंहिंखे पंहिंजे लाइ कोन हो के एतिरो मिले जो लखनि खे खाराइण वारो बणिजी वियो। सदाई जो ॾाढो अमर। तंहिंजे करे थोड़ी चङाई, थोड़ी भलाई, पर उहा श्रद्धा ऐं विश्वास सां, यकीन ऐं आस्था सां, उन भाव सां, जीअं द्रौपदी जो भाव, भगत साहब जो भाव, उन सचे साईं खे साम्हूं रखी सभु कुझु तुम त पोइ एतिरो ॾींदो आहे जंहिंजो को अंदाज़ कोन्हे हूंदो। ऐं थोरे सुधा में ऐं कृष्ण जी कहाणी आहे, उहा बि ईअं आहे। जॾहिं सुधा में कुझु बि कोन हो त पोइ जॾहिं उनखे घर वारी चयो त वञ कृष्ण राजा आहे, कुझु तुंहिंजो दोस्त आहे पुराणो, मुंहिंजे लाइ तूं वेंदेसि पोइ भई एतिरो ॾींदो जो असांजो कमु थी वेंदो। त पोइ मुंहिंजो वञा त सही, पर वञा कीअं आई कुझु न। छाकाणि त हिकिड़ी नीति हूंदी, हिकु त घुरण कीअं वञा, ऐं नंबर 2 में हथे खाली कीअं वञा। छाकाणि त कॾहिं बि संत महात्मा भगवान जे द्वारे न्याणी या पाण खां जेको वधीक हुजे, वॾे माण्हू ॾे वञिजे, उते कॾहिं बि हथे खाली न वञिजे, उते कुझु न कुझु खणी वञिजे। उहो मोट में ॾे या न ॾे त उहो कोई फ़र्क़ु न पवंदो। अच्छा उहो न ॾे त वधीक महिरबानी। इहो हिकिड़ो असूल अथव धर्म नीति जो। यानी जेको नंढो हुजे खे खणी वञिणो आहे, ऐं वॾो ॾे थो त ठीकु आहे, हा करणी आहे, पर न ॾे थो तुंहिंजी महिरबानी। जीअं असां मंदर में वञूं, भई असां कुझु न कुझु खणी वञूं, भेंट, प्रसाद या कुझु बि, पर उहो ॾे थो त ठीकु आहे, अगरि नथो ॾे तुंहिंजी वॾी महिरबानी आहे, त उहो बि तो सम्झो वेंदो थोरी हक़ीक़त में। उनजो कारण हूंदो आहे, उहो ई हूंदो आहे। त जॾहिं असां खणी वेंदा आहियूं, असां भाव सां खणी वेंदा आहियूं, प्रेम सां खणी वेंदा आहियूं, असां जेको कुझु आहे उहो ॾे। पर जेकॾहिं असांजी चाहत हूंदी आहे कुझु मिले त पोइ उहो ॾेई छॾे आशीर्वाद, हुते असांखे उहो मिलंदो आहे। पर जेकॾहिं उन कुझु ॾिनो तॾहिं बि मोट में ॾेई छॾिजे, पर अगरि न ॾिनो त पोइ उन पंहिंजी आशीर्वाद, उनजी आसीस, पंहिंजी रहमत, जेकॾहिं को वॾो माण्हू आहे त पंहिंजी ख़ुशी, पंहिंजी खिल, पंहिंजी पहुच, उहा उन मोट में ॾिनी, ऐं उहा सभिनी जी एतिरो रंग लाहींदी आहे जो माण्हू एतिरो वधंदो आहे जो कॾहिं कॾहिं थींदो ई न आहे।
दर्शन कंहिं मंदर में वेंदा जॾहिं खणी वेंदा तो केतिरो घणो खणी वेंदा, पर मिलण में प्रसाद थोरो हूंदो आहे हमेशा, उहो असुल हूंदो आहे। भई जी तव्हांखे थोरे में एतिरो घणो रहमत मिले जे तव्हां सदाई आबाद रहो, घणो कुझु रहे। इन करे हिकिड़ा असूल हूंदा आहिनि। तो जॾहिं सुदामा बि वियो तो सुदामा वञा त सही हाणे हो राजा जॾहिं पढ़ंदासीं त ॿई गॾु हुयासीं, उहो त ठीकु हो, पर हाणे तो अलाए केतिरा उनखे दर्जा नहीं, केतिरी उपाधियूं अथसि, केतिरा लक़ब अथसि, केतिरो कुझु अथसि, पाण राजा आहे, केतिरा राजा पोइते हूंदा आहिनि। हाणे जे वञा हथ में खाली वञा की मां वटि कुझु आहे बि कोन। ऐं घर वारी चयुसि ठीकु आहे, मां तोखे हाणे ॼाणे, हुन वीचारे खे त हुयो कुझु कोन। वई जेके ॿिया घर आहे भई उनको घुरे भई कुछ ॾियो, तो जीअं ॾिनई तो हर कंहिं चांवरनि जी चिपटी चिपटी ॾिना, साढे हेतिरी चिपटी उन ॾियनि। हाणे कंहिं पुराणा ॾिना, कंहिं सड़ियल ॾिना, नवां त ख़बर कोई घटि ॾींदो आहे, उहे बि ख़ैरात वियाजी बि ज़ाहिर आहे, जॾहिं बि ॾींदा हो त उहे हूंदा ई ॿिया आहिनि। हुन वीचारी खे बि कंहिं सड़ियल ॾिना, कंहिं पुराणा ॾिना, कंहिं कहिड़ा ॾिना। हाणे 5-8 घर जेके वई, जेतिरा घर वई तो सब चांवर जी रंग बिरंगी थी विया, उहे बि हिकु जहिड़ा कोन आहिनि, पर अची करे मुठी जेतिरा थिया, जेके थिया बि मुठी जेतिरा, तो उहे हाणे ॿियो त कुझु हुयोसि कोन। पंहिंजो घर में वीचारे खे कपिड़ो बि कोन हो, पलो खोले करे फाड़े करे रोज़ उन जो ॿधी करे ॾेई छॾियसि, भई तूं वञ। तो हो खणी करे जीअं वियो उते पहुतो तो भॻवानु कृष्ण जीअं मिलियो, उन जो एॾो स्वागत कयो, एॾी इज़त कई, एॾो प्यार सां विहारियो, हद खां वधीक जेका बि कई पंहिंजी। पर पुॼण सां पहिरियों सवाल कयोसि, ईअं तूं हथे खाली त आयो न, भाभी तोखे ज़रूरु मुंहिंजे लाइ कुझु ॾिनो हूंदो, इन करे उहो ॾिनो छा थी, मूंखे बुख लॻी आहे, पहिरियों मां उहो खाया। हाणे हे वीचारो चयो त अहिड़ा चांवरनि खे ॾियां कीअं, तो जीअं उहे चांवर ॾिनसि जेके हुया बि के कहिड़ा कृष्ण ॾिसण सां सम्झी वियो भई आहे छा, उन में ई सम्झी वियो तुंहिंजी पोज़ीशन छा आहे, कपिड़नि में उनमें ज़ाहिर हो। पर हुन एॾो तो प्यार सां खाधा जो चयो तो अहिड़ी चीज़ मां अॼु तक ज़िंदगी में खाधी न आहे, एतिरो उनमें प्यार, एतिरो भाभी एतिरो मोकिलियो आहे, एतिरो कुझु कयो अथई, उनखे एॾी तारीफ़ कई। ऐं उन खाधा चांवर, ऐं चांवरनि खे अक्षित चयो वेंदो आहे। तो उन जीअं खाधा उहो कुदरती उन ॾींहुं बि साॻी ट्रीज हुई, जेके ट्रीज चओ तो अक्षत चांवर अक्षय। तो उन जीअं खाधा चई अॼु मूंखे एतिरी ज़िंदगी ॼण बुख लही वई आहे, एतिरो घणो कुझु मिलियो आहे, तंहिंजे करे ये बस मालिक करे तो सदा ये आबाद हुजे। उन चावर खाधा अक्षय ट्री ने उन्हीं भेंट में या उन्हीं मोट में जेका उन्हीं आशीष ॾिनी, जॾहिं आयो तो घर में कुछ भी कोन हो, वो चावरनि जी मुठी में केतिरे घरनि को वठी आयो इहो भी पतो कोन हो, पर जॾहिं वापस वियो तो सब कुछ बदलियल हो। घर जो जेको कचो हुयो, जंहिंमें छत भी पूरी सारी कोन हुई, घर में दाणो भी कोन जाते खाए, पर उते हिकिड़ो महल हुयो, सब कुछ राजा ई सब कुछ पंहिंजे घर खे न सुञाणे सघियो, एतिरो घणो कुछ बणियल हो, सॼा ॿार घर तंहिंजे करे थोड़ी चङाई, थोड़ी भलाई उहे इंसान खे काथे पहुचाए छॾी। ऐं अचेसि इन करे असां जॾहिं बि भॻवान सचे साईं उन ईश्वर उन मालिक जे द्वार ते ईंदा आहियूं, जेको प्रसाद भेंट उनजो मक़सदु सभु इहो हूंदो आहे
भई असां वटि आहे छा जेको ॻाल्हि, पर उहो जेको रंग ईंदो आहे उहो तमामु घणो हूंदो आहे। तंहिंजे करे अक्षय तृतीया जे मौक़े ते असां ॿ चीज़ूं ज़रूरु कयूं। हिकु त दान पुण्य कुझु जेको बि पहुचजे उहो माण्हू करे, ऐं ॿिए नंबर ते कोई न कोई नई चीज़ ज़रूरु भरबी आहे। इन करे ॾिसंदा आहियूं भई ॿियो कुझु बि न, पोइ माण्हू दिलो बि ज़रूरु वठंदो आहे घर में, पोइ वांदाई ते हिन ते हिकिड़ो नओं दिलो या कुझु रखबो ज़रूरु आहे। भई कुझु न कुझु उहा रहमत एतिरी मिले जे सभु असांजो जीवन नओं थींदो रहे, सभु कुझु वाधारो थींदो रहे, ख़ुशी थींदी रहे, ख़ुशहाली थींदी रहे। छाकाणि तो आशीर्वाद जे द्रौपदी खे भई उन पात्र न हुजणु चाहियो त मां महिमाननि खे खारायां, पर कृष्ण खे पात्र जीअं उनखे कुझु न हो, सुदामे खे पर चावल खणी आयो, भगत साहब चणा खणी आयो, तो थोड़े भाव जी मोट में जेको मिलियो जे द्रौपदी जो पात्र हो तीअं हो सचे साईं जो मिसाल आहे, सखर जो हूंदो भाई मंगलमल। पोइ जॾहिं साईं जन जो सखर का क्रास जॾहिं बि ईंदो अचण या वञण, पोइ वीचारो हूंदो पूरो सारो सरकारी हिनजी नौकिरी हूंदी हुअसि, पोइ एतिरो दखी हूंदी आहे, जीअं दखी थींदी आहे जे ठिकर वारी उहा हूंदी हुअसि, ऐं ॿ चारि फुल्का खणी ईंदो भई जेके आहे संगत गिराई गिराई ॾींदो। पोइ ईअं ॿ दफ़ा थियो त साईं ओचितो कुदरती था दिलि खे पतो खणी आयो, ॿिए दफ़े खणी आयो त दखी में 2 टे फुल्का, तो सभिनी खे पतो त साईं जन क्रास थींदा त काफ़ी संगत, बस संगत आई तो सॼी ट्रेन वारा भी सब ॿुधी करे लही आया, तो पतो कंहिंखे कोन हो। रोडी स्टेशन ते जी हाणे एॾी सारी संगत थी वई, हाणे हे वीचारो दखी में खणी आयो जेका सब्जी हुयसि कुझु, ऐं छबी में 5 फुल्का जेके बि हुयसि, हाणे हिन चयो भई इहो कीअं करा, हलाए या न हलाए, कंहिंखे ॾियां त कंहिंखे ॾियां त कंहिंखे पुॼंदो बि न। तो आयो साईं जन ॾे, चए साईं हाणे मां वटि दखी में सब्जी आहे, ऐं ॿियो हरू भरू एतिरो बि घणो कोन्हे, नंढी सरकारी नौकिरी आहे, ज़रूरु चवां मां खणी करे को देख लाइ अचां ओड़ो बि कोन आहे, ऐं आहिनि कुझु फुल्का जेका खणी आयो आहियां, ॿियो त कुझु आहे न, ऐं हेॾी संगत मां कीअं कयां। वीचारो ॾाढो द्रौपदी वाले परेशानी में आयो, तो साईं जन खिलियसि, चवनि तोखे छबी ऐं दखी में एतिरो बस भाग लॻंदो, तूं शुरू करे न खुटंदी हल्दी रहंदी, तूं हलाए ऐं हू बि छबी मञा फुल्का कढंदो वियो, ऐं बसि कंसो मरीदो जेको हुयुसि उहो सब्जी जो ॾींदो वियो, ऐं जेतिरी संगत जेको प्लेटफॉर्म जेको आयो सभु खाई विया। ऐं जॾहिं साईं जन ॾे आयो, साईं चयोसि न बसि इहा तुंहिंजी हल्दी रहंदी, तूं पंहिंजो एतिरो खणी आयो कर, बाक़ी तुंहिंजी हल्दी रहंदी। ऐं जिते बि साईं जन उतो क्रास थींदा, हो बसि उहा ई छबी जेका हूंदी हुअसि पंहिंजी 8 फुल्का ऐं दखी बसि उहा ई खणी ईंदो, ऐं जेतिरी संगत हूंदी हुअसि सदाई हल्दी रहंदी। ऐं साईं जन खे अर्ज़ु कई, चइसि पोइ जॾहिं बि सखर अचो मुंहिंजे घर पेर थोरो घुमायो कर। ऐं साईं जन जॾहिं बि सखर ईंदा, ॿियो किथे कीअं बि प्रोग्राम हुजे पर हिंदे ज़रूरु वेंदा, नीम जी चाड़ी ते घर हूंदो हुअसि, उते बसि उंडे ज़रूरु वेंदा, ऐं सिलसिलो हलंदो रहे। ऐं जॾहिं साईं जन संसार छॾियो, पोइ भगत साहब बि जॾहिं वेंदा तॾहिं बि हो पंहिंजी दखी ऐं छबी खणी अचे, बाक़ी साईं जन जी आशीर्वाद आहे। पोइ जेतिरी संगत हूंदी, जेको छा सॼो प्लेटफॉर्म सॼे खे खाईंदो, पर हूंदी पंहिंजी दखी ऐं छबी हुअसि। ऐं भगत साहब बि चइसि साईं जन जो मां सां थियल आहे, जॾहिं बि अचो
समूह के घर पैर जरूर घुमाइणो हुजे। तो बगे साहब माण्हू खे जेका आशीर्वाद मिलियल ई मंगरमल खे कॾहिं पंहिंजे कम सां बि सखर वेंदो, भई कंहिंखे प्रोग्राम न हूंदो, कंहिंखे पतो ई न हूंदो, पंहिंजे कम सां बि पोइ बि उंडे ज़रूरु वेंदो, तुंहिंजे घर मूंखे ज़रूरु अचिणो आहे, छोजो साईं जन जो थियल आहे, तव्हां वटि अचिणो ज़रूरु आहे। ऐं इहो सिलसिलो हलंदो रहियो, ठीकु आहे। पर जेको घर खे हुन सचे साईं भाग ॾिनो, वो छबियों तखी मुझी एतिरो रंग लाईंदी, सभु कुझु हुन मां हलंदो रहंदो हुउसि जॾहिं बि अचनि। पर जॾहिं भगत साहब जी शहादत थी, जॾहिं वो आख़िरी में सखर में वठी आया, भई चयूं त बसि हिकु ॿ दरबारां जेके बि आहिनि, एतिरी संगत हुई, शाहबंद तो हज़ारे माण्हू हुया। उन वक़्तु जॾहिं भगत साहब खे वठी आया, अर्थी हुई, तो रिका जो जेका इहा पुल आहे सखर वारी लैंसडाउन पुल, इहा बिल्कुलु ही झूले पई, झूले वांगुरु। त जॾहिं वठी आया तो जेके उनजो रखियलु भई हिन जॻह ते वञी करे बसि उते सिर्फ़ु थी करे बाक़ी हाणे मंगरवाल त कंहिंखे यादि में कोन को हुयो बि न, उन पासे कंहिंजो को प्रोग्राम न कुझु, कंहिंखे पर्सनल प्रोग्राम कंहिंखे ॾिनल बि कोन हो, सिर्फ़ु ॿिनि टिनि जॻहियुनि ते जेको हुयो भई हिते वेंदासीं। तो जीअं को शहर मुंहिंजो घुमाईंदा वञनि पिया, कंहिंखे पतो बि न पियो थियो छा कीअं। वो जीअं भगत साहब जी अर्थी खे वठी पाए आया, अचानक सभिनी खे होश में आयो त असां हिते पहुतासीं कि पंहिंजो पाण अर्थी खे जीअं खणंदा पिया, पंहिंजो पाण अर्थी घुमंदी, पंहिंजो पाण सिधो मंगरमल जे घर अची पहुती, उते जी भगत साहब खे विया, उते रखियऊं अची। जेको सचे साईं जी उनखे आशीर्वाद ॾिनल हुई, तो जॾहिं बि सखर ईंदासीं तुंहिंजे घर ज़रूरु ईंदासीं। तो भगत साहब पंहिंजे जीवन में तो वेंदो, पर इहा वॾी ॻाल्हि हुई त जॾहिं हुनजी अर्थी तॾहिं ॿियो पंहिंजो वचन निभाईंदो सिधो हुनजे घर पहुतो, जेको कुझु हुयो बि न, हिकिड़ो कमाल जी चीज़ हुई। तंहिंजे करे जिते श्रद्धा भाव प्रेम उहा ईंदी आहे, जिते विश्वास, मुझो नाम ध्यान सिमरन जाप दान पुण्य चंगाई, उहे जॾहिं पहुचंदा आहिनि तॾहिं जीवन में निखार ईंदो आहे, जीवन में रहमत मिलंदी आहे, भरबी आहे। ऐं अचण जो ॾींहुं, यानी उन सचे साईं जी आशीर्वाद पाइण जो ॾींहुं, उनजी रहमत के पाइण जो ॾींहुं, जंहिं ॾींहुं जीवन में उमास वञे, अंधकार वञे, अज्ञानता वञे, अणॼाणाई वञे, बंधन वञनि, ऐं उहो सचे साईं जो प्रकाश जेको शीतल ऐं निर्मल हुजे, हक़ीक़त में तपस्या योग दान पुण्य चंगाई, पंहिंजो जीवन, सिर्फ जीवन न पर केतिरा जीवन, ये तो सब उन्हनि ॾिना, उहे भाग तो उन्हनि बढ़ाया, उन ऊंचाई खे तो उन्हनि पातो, ऐं उन ऊंचाई जे लाइ उन्हनि छा छा कयो, पूरी हिस्ट्री आहे, सभु हिकु जनम जो, अलाए केतिरनि जन्मनि को। पर असांखे छा ॾिनो, पंहिंजी शीतलता, पंहिंजी रहमत, पंहिंजी निर्मलता, आशीर्वाद, थोड़ो नाम ध्यान शेवा चंगाई पौतरताई दान पुण्य बेहतरी, बस थोड़े में एतिरो घणो कुझु ॾेई छॾींदा आहिनि जो उन अक्षय वांगुरु अखंड वांगुरु जेको कॾहिं ख़तमु ई न थिए, असां सदाई वधंदा रहूं, वसंदा रहूं, हित में वधूं, अॻिते में उनजी रहमत मिलंदी रही, ॿई जान तंहिंजे करे अॼु जेको भागनि भरियो ॾींहुं, खुशियुनि भरियो समूह, अॼु चंड यानी जीवन जो निखार,
पंहिंजी ज़िंदगी जी ऊंचाई सचे साईं जी रहमत के पाइण जो ॾींहुं ऐं अखंड रीच या अक्षय तृतीया, यानी उहा रहमत जो पाइण जेका थोरे पाइण सां हिकिड़ी ऊंचाई मिले जेका वरी कॾहिं ख़तमु थिए ई न। ऐं असां उनमें ध्यान सिमरन उन सचे साईं जी श्रद्धा विश्वास जॾहिं पंहिंजी भेट कंदासीं दान पुण्य कंहिंसां चङो करणु चङी भावना त जेको थिए मूंखे चङो थिए। जीअं द्रौपदी चयो भई एतिरा आया आहिनि मूंखे खाराइणा ज़रूरु आहिनि, बसि भावना आहे असांजी बहितर सोच त मूंखे कुझु करिणो आहे। जॾहिं विश्वास श्रद्धा और सचे साईं जी ईश्वर जी रहमत त पोइ एतिरो मिलंदो आहे जेको अक्षय हूंदो आहे, अखंड हूंदो आहे, जेको कॾहिं ख़तमु थिए ई न। पोइ उहो पात्र मिलंदो आहे, उहो बर्तन मिलंदो आहे, यानी उहा रहमत मिलंदी आहे जेका वरी सदाई हलंदी रहे, कॾहिं दूर थिए ई न, जीवन खे निखार ॾे। जिन प्यार भरी घड़ियुनि में उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई उन शेवा सिमरन नेम ध्यान श्रद्धा विश्वास सां जुड़ी करे उन रहमत खे पायूं जंहिंखे पाइण खां बाद वरी कुझु पाइणो ई न पवे, जीवन अक्षय थी वञे, अखंड थी वञे, उनजी रहमत सां भरिजी वञे, उनजी आसीस सां भरिजी वञे। स्वाजी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जी तरफ़ां विस्पतिवार चंड जे सुहाने समय ऐं अक्षय तृतीया अखंड रीत जे शुभ अवसर ते आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सच।